पीपल्स पार्टी अवामी पार्टी है जंहिं जूं जड़ूं अवाम में खुतल आहिनि। हू ताक़त जो सरचश्मो अवाम के तस्लीम करे थी ऐं हू जमहूरियत ते यकीन रखे थी। असांखे पंहिंजे लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी ते फ़खुर आहे जेको दुनिया जे मञियल लीडर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो लख़्त जिगर आहे ऐं पंहिंजे शहीद नाना कायदे ज़ुल्फ़कार भुट्टो जे मिशन खे पूरो करण जे लाइ जाखो ॾेई रहियो आहे। साजिद जो क्यो पीपल्स पार्टी मुल्क जे 6 सूबनि में मक़बूल हुजण सां गॾोगॾु हिन वक़्तु बि शहीद कायदे ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे मंशूर रोटी कपड़ा ऐं मकान ॾियण वारे ख़्वाब खे पूरो करण जे लाइ जाखो ॾेई रही आहे। अहिड़ो इज़हार सोशल वेलफेयर जे सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जो क्यो समाजी अॻवान एजाज़ फारूक ख़ासकेली पारां सक़ाफ़ती प्रोग्राम में रहियल वयल शेल डायमंड अवार्ड ॾियण वारे दौरान आयल गडा प्रेस क्लब जे सहाफ़िन चेयरमैन मीर अली गौर बलोच आदम सुरीलो गुलशेर बारेजो ऐं सीनियर सहाफ़ी सिकंदर अली लिगारी सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी अवामी पार्टी आहे जेका हिन वक़्तु बि अवाम जी दिलनि ते राज करे रही आहे। हुन चयो त असांजो महबूब पार्टी जो चेयरमैन वज़ीर ख़ारजा जूं ज़िम्मेवारियूं संभालींदे पंहिंजे नाना शहीद कायद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे छॾियल मिशन रोटी कपड़ा ऐं मकान वारे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे कोशिश आहे। हुन चयो त असां पीपी अदना वर्कर आहियूं। पंहिंजे लाइ पार्टी जे क़ाइद हुकुम ते अवाम जे बेलौस ख़िदमत करे रहिया आहियूं। हुन वधीक चयो त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे लख़्त जिगर बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते समूरी सिंध समेत पंहिंजे इलाइक़े जे तरक़ियाती कमनि जहिड़ोक बिजली गैस सेवरेज लाइनूं रोड रस्ता स्कूल अस्पतालूं ठहिराए ॾियण सां गॾोगॾु मज़ीद सहूलियतूं ॾियारण लाइ पीपी जी पूरी टीम महिनत करे रही आहे।